सखर में कार सवार औरत मथा मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग, औरत सख्त जख्मी। सखर जे मिलिट्री रोड वारे इलाइक़े में फायरिंग वाक़े सबब औरत कायनात अबड़ो जख्मी। वाक़े बाद कार सवार हथियारबंद फरार। जख्मी औरत खानगी अस्पताल दाखिल। इतलाउ ते पुलिस पहुंची वही। उन सिलसिले में सखर ए सेक्शन थाने जे हद मिलिट्री रोड वारे इलाइक़े में सचल टाउन आरिफ बिल्डर वारे इलाइक़े में चाचे सां गॾु कम सांगे शहर ईंदड़ औरत कायनात अबड़ो मथा मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिं नतीजे में गोलियूं लॻण सबब औरत कायनात अबड़ो सख्त जख्मी थी पई। जख्मी औरत के खानगी अस्पताल हिरा मेडिकल सेंटर में दाखिल करायो वियो। उन ॾिस में जख्मी औरत कायनात जो चवणु आहे त 2 महीना अॻु पुलिस एहलकार मिसबाह मेमण सां शादी कई हुई। घरेलू मसइलनि सबब मुड़स खां नाराज़ थी पीउ जे घर रहंदी आहियां। मुड़स जे घर वञण खां इनकार कयो, जंहिं ते मुड़स जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं हुयूं। कमकार सांगे शहर आयसि त पीछो करे फायरिंग कई वई। मुड़स मिसबाह मेमण ऐं अली हैदर गॾिजी फायरिंग करे मारण जी कोशिश कई आहे। इतलाउ मिलण ते पुलिस पहुची मेडिकल लेटर ॾेई सिविल अस्पताल मुंतकिल कयो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची